इमरान टीवी चैनल जी हर ख़बर ते नज़र। जीअं त गेबी देरो हाउस कंबर में MPA चीफ ऑफ चांडियो गेबी नवाब सरदार ख़ान जी घरवारी जी फौतगी ते दुबई खां आयल नायान बिन ज़ैद ताज़ियत करे रहियो आहे। नवाब सरदार ख़ान सां उते मौजूद संदन नवाब साहब जो चाचो नवाबज़ादो मोहम्मद ख़ान चांडियो ऐं MPA नवाबज़ादो बुरहान ख़ान चांडियो, नवाबज़ादो रेहान ख़ान चांडियो ऐं नवाबज़ादो लश्कर ख़ान चांडियो ऐं MNA गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं ॿिया KPK खां पूरी सिंध खां आयल नवाब साहबनि जा महिमान उहे बि हिन ताज़ियत में मौजूदु आहिनि। वधीक स्क्रीन ते तव्हांखे इमरान टीवी ॾेखारे रहियो आहे। दुबई खां आयल नायान बिन ज़ैद नवाब साहब सां ताज़ियत करे रहियो आहे। वधीक स्क्रीन ते तव्हां इमरान टीवी तव्हांखे ॾेखारे रहियो आहे।